बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। असां वटि अॼु जेका वेबसाइट आहे उहा आहे GCF ग्लोबल। हीअ वेबसाइट तव्हांखे जेको ऑनलाइन सिखण में तमामु घणी मदद कंदी। जेकी बुनियादी कंप्यूटर स्किल्स आहिनि, मिसाल तौर वर्ड, एक्सेल या टेक्नोलॉजी स्किल्स आहिनि, फ्रीलांसिंग वग़ैरह, इंग्लिश, मैथ वग़ैरह, इन सभिनी जे सिखण जे लाइ हिन ते तमामु बहितरीनु ऐं आसान कोर्सिस मौजूदु आहिनि। इन्हनि कोर्सिस जे लाइ तव्हां टॉपिक्स ते क्लिक कयो। मिसाल जे तौर ते मां कंप्यूटर में वर्ड, एक्सेल वग़ैरह सिखण थो चाहियां। इंटरनेट स्किल्स आहिनि, बेसिक स्किल्स आहिनि, लेटर राइटिंग आहे, रीडिंग, ग्रामर, मैथ वग़ैरह, ही सभु तव्हां जेको आहे तव्हां आराम सां सिखी सघो था। असां मिसाल तौर वर्ड ते क्लिक कयूं था। त वर्ड 2007 खां वठी 2000 खां वठी मुख़्तलिफ़ जेके हिन जा कोर्सिस मौजूदु आहिनि। 2016 जो ट्यूटोरियल असां खोलियोसीं। हिन में टोटल वर्ड बेसिक्स, वर्किंग विथ टेक्स्ट, लेआउट, प्रिंटिंग, ये मुख़्तलिफ़ लेसन्स मौजूदु आहिनि। तव्हां कोई बि लेसन जेको आहे खणी करे तव्हां हिनखे स्टडी करे सघो था। मिसाल तौर पहिरें लेसन ते असां चऊं था गेटिंग स्टार्टेड विथ वर्ड। इंट्रोडक्शन अची वियो। इंट्रोडक्शन में पहिरियां हिकिड़ी वीडियो आहे। मिसाल तौर असां वीडियो हलायूं था। जेकॾहिं तव्हांखे अंग्रेज़ी में सम्झण में ॾुखियाई थिए थी, तव्हां हितां सब टाइटल ऑन कयो ऐं सब टाइटल अचनि था हिते। सब टाइटल सां गॾु सेटिंग्स में वञी सब टाइटल जी जेका लैंग्वेज आहे उहा तव्हां ऑटो ट्रांसलेट कयो। अची करे उर्दू में, ठीकु आहे। हाणे ही जेके तव्हांजा सभु हेठां उर्दू में बि ईंदो वेंदो ऐं इंग्लिश में तव्हांजो आवाज़ु ईंदो ऐं तव्हां सम्झी सघो था त की छा करिणो आहे, छा न करिणो। मुकमल वीडियो आहे। इन खां अलावा हेठि सॼा हिन जी तफ़सीलात ॾिनल आहिनि। इन में कुझु इंटरएक्टिव जेके आहिनि, ही मिसाल तौर हिन बटन ते क्लिक कयो, तव्हांखे हिन वटि अची वेंदो तफ़सील। इन जी तफ़सील अचे थी। हा, मिसाल तौर ही तव्हांजो जेको लिखियलु आहे तव्हां सम्झणु चाहियो था, हिते हिकिड़ो ऑप्शन हो ट्रांसलेट जो। बहरहाल ऑटो ट्रांसलेट जेको आहे गूगल ट्रांसलेट जे थ्रू तव्हां हिनखे करे सघो था। उहो मां तव्हांखे सेटिंग करे पोइ ॿुधाईंदुमि। ठीकु आहे। तमामु हिकिड़ी बहितरीनु वेबसाइट, मुकमल तफ़सीलुनि सां गॾु, मुकमल लेसन सां गॾु तव्हांजा मुकमल जेके आहिनि हिन में कोर्सिस मौजूदु आहिनि। लॉगिन टू सेव योर प्रोग्रेस, ये बि तव्हां हिन में लॉगिन ठाहे करे कमु पूरो सिखी सघो था। ही बेसिकली जेको स्किल्स जेके तव्हांजी कंहिं में क्लिक कयो था त हिन में तव्हां आराम सां जेके आहिनि उहे स्किल्स पंहिंजो इम्प्रूव करे सघो था घर वेठे। ये मुख़्तलिफ़ स्किल्स जेके आहिनि तव्हांजा ऑल टॉपिक्स अची विया। ही मुकमल जेके आहिनि मौजूदु आहिनि। कहिड़ी कहिड़ी जेको आहे शइ जे बारे में तव्हां सिखणु चाहियो था। मिसाल तौर मां गूगल मैप्स जे बारे में सिखणु चाहियां थो, त हिन जा 4 लेसन्स मौजूदु आहिनि। यूज़िंग गूगल मैप्स ते मां क्लिक कयो। यूज़ द मैप बिलो टू प्रैक्टिस ज़ूमिंग एंड ड्रैगिंग। त हिनखे तव्हां ज़ूम ऐं ड्रैग करे सघो था। ठीकु आहे।
ही मुख़्तलिफ़ जेके आहिनि तव्हांखे इन सां गॾु क्विज़िस एक्सरसाइज़िस वग़ैरह बि टिप्स एंड ट्रिक्स जेको आहे तव्हांखे ईंदा वेंदा। नेक्स्ट लेसन ते वञण जे लाइ तव्हां हितां ई क्लिक कंटिन्यू कयो। लेसन 3 अची वियो। वीडियो मौजूदु आहे सेम तरीक़े सां इन वीडियो में जेको आहे तव्हां सर्च करे सब टाइटल्स जेके आहिनि ऑन करे सेम वे सां लैंग्वेज जेको आहे तव्हां लैंग्वेज उर्दू जेको आहे खणो। ठीक है, ईअं तमामु कोर्सेस जेके तव्हांखे टॉपिक्स हिन में अचनि था, ही तमामु टॉपिक्स मौजूदु आहिनि। मिसाल तौर ज़ूम जे बारे में तव्हां सिखणु चाहियो था, अॼुकल्ह यूट्यूब जे बारे में, व्हाट्सअप जे बारे में, सोशल मीडिया सभु जेके आहिनि ही हिते लेसन्स मौजूदु आहिनि। तव्हां घर वेठे तव्हांजे जेके पंहिंजी स्किल्स आहिनि उहे इम्प्रूव करे सघो था। तमामु सुठी वेबसाइट डिटेल सां गॾु हर हिकु ट्यूटोरियल ऐं प्लस में तफ़सील सां गॾु एक्सरसाइज सां गॾु तव्हां वटि हिन वटि मौजूदु आहे। जेके तव्हांजो बुनियादी जेके बि शयूं आहिनि, इहे सभु शयूं तव्हांजी पूरी थियनि थियूं हिन मां। अच्छा, मूं पहिरियां ॻाल्हि पे कई ट्रांसलेट करण जी, उन जे लाइ हिन में क्रोम एक्सटेंशन इंस्टॉल करिणो पवंदो। क्रोम ट्रांसलेट एक्सटेंशन सां सर्च कईसि त ही रिज़ल्ट अची वियो। हिनखे एड टू क्रोम कंदासीं, एड एक्सटेंशन। ठीक है, ही तव्हांजी जेको आहे एड थी वई एक्सटेंशन हिन में। तव्हां हाणे अचो कंहिं बि कोर्स ते, इन कोर्स खे इनखे ट्रांसलेट करणो आहे कंटेंट्स खे। तव्हां क्लिक कयो ट्रांसलेट दिस पेज। ट्रांसलेटेड टू इंग्लिश। हाणे ही सभु लैंग्वेजिस तव्हांजी अची वियूं। तव्हां कहिड़े में बि हिनखे ट्रांसलेट करे सघो था। सिंधी बि मौजूदु आहे, पर सिंधी ट्रांसलेशन्स अञा एतिरियूं इम्प्रूव न आहिनि, तव्हां ॾिसी सघो था। ठीकु आहे, ही तव्हांजो ट्रांसलेटेड अची वियो वर्जन। तव्हां पंहिंजी ॿोलीअ में हिनखे ही ओतिरी क्वालिटी सां तव्हांखे जेके आहिनि लफ़्ज़ न हूंदा, त बहरहाल तव्हां सां हिन जो मतिलबु तक़रीबन सम्झी वेंदो त ही छा करणु चाहे थो। ऐं ॿियो हिन में जेके टेक्निकल मिसाल तौरु बैक स्टेज व्यू आहे, त उन्हनि खे हू पंहिंजी जेको आहे लिटरल मीनिंग में ट्रांसलेट करे थो। हिन जेको आहे इस्म ख़ासि जेको आहे उहे ऐं इस्म आम में फ़र्क़ु घटि आहे। हिनखे तव्हां जेकॾहिं उर्दू में ट्रांसलेट करणु चाहियो, उर्दू में क्लिक कयो, ही तव्हांजो उर्दू में ट्रांसलेट थी वियो। तव्हां जीअं हेठि ईंदा वेंदो ट्रांसलेट थींदो वेंदो, त ईअं इन तरीक़े सां तव्हां बिल्कुलु आसानी सां सम्झी सघो था। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। अस्सलामु अलैकुम।